पाकिस्तानी टीवी जे मशहूर अदाकार दावा कई आहे त हुन सां हिक भेरे मस्जिद में जिनन ॻाल्हायो हो ऐं इमाम साहिब बि इहो वाक़ियो ॾिसी हैरान थी वियो हो। आगा शिराज कॉमेडी ड्रामनि में अदाकारी कंदो हो ऐं अॼुकल्ह ड्रामनि खां परे आहे। ताज़ो सरकारी टीवी जी रमज़ान ट्रांसमिशन में शिरकत दौरान हुन अहिड़ो वाक़ियो ॿुधायो। हुन चयो त जॾहिं हुन जे खीसे में हिकु रुपयो बि न हो, उन वक़्तु हू हिकु मस्जिद में निमाज़ पढ़ण खां पोइ दुआ घुरी रहियो हो। हुन ॾिठो त ओचितो कंहिं संदसि कुल्हे ते हथु रखी चयो त मां ॿीहर वज़ू करे पोइ निमाज़ पढ़ां। अणॼातल शख़्स इहो बि चयो त मुंहिंजी दुआ उन वक़्त ताईं क़बूल न थींदी जेसिताईं मां अलाह जी मुहबत ऐं हिदायत हासिल करियां। अॻूणे अदाकार चयो त उन शख़्स ते मां ध्यानु न ॾिनो ऐं दुआ पढ़ण खां पोइ ॾिठुमि त उहो शख़्स गुम थी वियो। पोइ मां मुअज़िन खां पुछियो त उहो शख़्स केरु हो। हुन चयो त मां पाण हैरान थी वियुसि त अव्हां कंहिंसां ॻाल्हाए रहिया हुआ। मुअज़िन खां पोइ मस्जिद जे इमाम सां ॻाल्हायो त हुन मूंखे ॿुधायो त हिते रूहानी मख़लूक निमाज़ पढ़ंदी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त अव्हांखे जेका हिदायत मिली आहे उन ते अमल करियो ऐं पोइ ते न ॾिसो। हुन चयो त मां ॿीहर वज़ू करे निमाज़ पढ़ी ऐं दुआ घुरण खां अॻु ई मुंहिंजो मक़सदु पूरो थी वियो। अॼु ताईं मूंसां जेको बि थींदो आहे हाणे मां सभु कुझु अलाह ते छॾे ॾींदो आहियां।